आरे ते तो ओ मुझे बतला बारे ते तो केरो कम दई मुखे बुधा जे में कमाओ ने के बुधाईंदस तू परे थी मु अन टपेल रंबी अरे करा जी सेठ लकुड़ा मूने तुझे ला ऑर्डर पास कयो तो मुझे मेरे हाथ कुआर जी कब्रिस्तान जी एड्रेस हथ कर तो वनी मयारू दियास तो एड्रेस हथ कई तोबा कर भाई साहब तोबा कर मोलन के मेणा नाइन दीबा हुनन जे बख्शे जिला दो गुरबिर दो अरे जेको मुको जो चे तू बख्शाया सो बस तू मुखे वो एड्रेस दे तो उते वजू थकाओ कया हाई साहब हाने पांजा बई कन कीटा करे मुडे दिस तमा तो के एड्रेस बुधाया सभई कन तो दे न वाड़ो कर बुधा त पोइ हाने तकरी एड्रेस बुधो असां जे गोठ खां उत्तर पासे जेको केले खान जो गोठ आहे न उहो छॾे थोरो अॻिते वेंदे त छीदीअ जी खॾ ते जिते असां जूं मायूं कपिड़ा धोदियूं आहिनि उहा खॾ टपी थोरो अॻिते वेंदे त साम्हूं साम्हूं मुकाम अथई मुकाम जे अंदरि खाॿे पासे ते तुंहिंजे नक जे सिध ते जेका ताज़ी ताज़ी क़बर ठहियल हूंदी न उहा क़बर तुंहिंजे थियण वारी कुंवार जी अथई जेका शादी जे ॾींहुं हुई हिन दुनिया मां लाॾालो करे वई हाई साहब चई त मां तोसां साण हलां गॾिजी न तुझे लड़े जी काम जरूरत कने उठे मुखे खबर भई त तो जेरे मुझे कुआर दा हजारे मिट मु करे चुको आई अज मां पाची कुआर सो अकेले सिर गिटिंग कन अकेले से अच्छा पियो अच्छा 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 गर्मी ओ गर्मी किथे आ गर्मी मुखे तो कोन थी थे ओ वायरी मां तोखे दी सडिया मां हुन गर्मी जी गाल कोन थी कया हा दी वायरी ते थी वई आया मुखे इन गाल परेशान करे छडियो आ त जिन मुड़सन जी असा का सिवा सरंदी कोन हुई उए असा का परे थी वेन उनन जे मथे ते जू भी कोन थी चुरे थी सके जू सुरंदी हुंदन असा त हिते वेठा असा के त खबर काने का पाणियूं भेणू जू कढनी हुंदन अदी वा जू नथी चवा जेकी असा जे मथे में थी पवन मतलब त असा जे मुड़सन के असा जी जरूरत ही महसूस कोन थी थे थींदी हुंदन हट नथा छडन ने भागा अदी असा जे मुड़सन के खणी छड असा जा बाहर असा जे बारे में केड़ो सोचन था हा उन्हनि के त पहिरा ही सोचण खपे असा जन उन्हनि ते बाहर हुजू ये बेचारा असा जा मुड़स हुआ जो असा जी सुस्तनी के मुंह दींदा हुआ बुध गर्मी अदो भूरल ही नूरल असा मा बेजार कोन थे थियन अदी मुखे पूरी पक्का है अदा वारा सामा हथ कटण लाइ तैयार आहिन पर असां जूं भाॼायूं भी त पेर सोरन न अदा वारा त अॻे ई ॾिंगा आहिन उहो त कॾहिं बि उन्हनि खे परचाइण लाइ कोन वेंदा गर्मी मुखे त इहो थो लॻे पंहिंजे मसले में कंहिं ॿाहिरे माण्हू खे जंग हणणी पवंदी न त असां हिते उबासियूं ॾींदियूंसीं ऐं हुते होनी भागा आरसू भञंदा हूंदा सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।